नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आमनर रसूलु बिमा उन्ज़िला इलैहि मिर रब्बिहि वल मुअ्मिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, ईमान मुफ़स्सल जे मुतालिक़ कुझु गुफ़्तगू हली रही हुई। कल्ह असां मलाइका जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं पेश कयूं हुयूं। ईमान मुफ़स्सल में 3 नंबर ते आहे व कुतुबिहि, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि, मूं ईमान आंदो अल्लाह ते, उन जे फ़रिश्तनि ते ऐं उन जे किताबनि ते। त ईमानियात में इहो बि तमामु ज़रूरी आहे। इन खां बिना ईमान मोतबर कोन्हे। मसलन को चए आऊं फलाणी आसमानी किताब खे नथो मञा, या उन जे कंहिं हिसे खे नथो मञा, या उन जी आयत खे नथो मञा, त उहो दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे। इन जे करे ज़रूरी आहे त आसमानी किताबनि ते बि ईमान आंदो वञे। चुनाचे हज़रत मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी क़ुद्दस सिर्रहू, जेके ज़माने जा वॾा फ़क़ीह ऐं मुहद्दिस ऐं मुफ़स्सिर हुआ, उन्हनि फ़रमायो त ईमान बिल किताब में 11 ॻाल्हियुनि ते यकीन करणु ऐं ईमान आणणु ज़रूरी आहे। नंबर 1, अल्लाह जे तरफ़ां जेतिरा बि किताब अंबिया अलैहिमुस्सलाम ते नाज़िल थिया आहिनि, सभिनी ते यकीन रखणु त उहे अल्लाह ताला जा आहिनि, जे तरफ़ां नाज़िल थियल आहिनि। नंबर 2, अल्लाह ताला जा नाज़िल कयल तमामु किताब अल्लाह जो कलाम आहिनि। नंबर 3, तमामु किताब हक़ ऐं सच आहिनि। नंबर 4, तमामु ॻाल्हियूं जेके उन्हनि में बयानु कयूं वयूं आहिनि, मसलन अल्लाह ताला जो हम्द, सना, अमर, नही, वादो, वईद, जन्नत, दोज़ख जूं ख़बरूं वग़ैरह, इहे सभु जूं सभु हक़ ऐं सच आहिनि। नंबर 5, तमामु आसमानी किताबनि ते इजमालन, बिना कंहिं तख़सीस जे ऐं बिना कंहिं अदद जे तअयुन जे यकीन रखणु। नंबर 6, 4 किताब तौरात, इंजील, ज़बूर ऐं क़ुरान करीम ते तफ़सीलन ईमान रखणु। नंबर 7, 4 वॾा किताब आहिनि, जिन मां तौरात हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते, इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते, ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते। इहो ज़हन में रहे त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पहिरीं आहिनि। ऐं क़ुरान करीम असांजे आका हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो आहे। हदीस मुबारक में अचे थो त अल्लाह ताला जे तरफ़ां नाज़िल कयल कुल किताब 104 आहिनि।
बाज़ रिवायतुनि में अचे थो त 114 आहिनि ऐं उहे 8 नबियनि सगोरनि ते नाज़िल थिया आहिनि। उन्हनि खां अलावा कंहिं ते बि कुझु नाज़िल न आहे थियो, न किताब न सहीफ़ो। इन्हनि किताबनि मां 4 त वॾा किताब आहिनि, तौरात, इंजील, ज़बूर, क़ुरान करीम। बाक़ी 100 या 110 सहीफ़ा नंढा आहिनि, जिन मां 10 सहीफ़ा सैयदना हज़रत आदम अलैहिस्सलाम ते नाज़िल थिया ऐं 50 हुसनन साहिबज़ादे हज़रत शीस अलैहिस्सलाम ते नाज़िल थिया ऐं 30 हज़रत इदरीस अलैहिस्सलाम ते नाज़िल थिया ऐं 10 ऐं बाज़े फरमायो त 20 सहीफ़ा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ते नाज़िल थिया। चूंकि थोरो इख़्तिलाफ़ आहे, इन करे असां ईअं चऊं त असां अल्लाह ताला जे तमामु नाज़िल कयल किताबनि बग़ैर तादाद जे के तस्लीम करियूं था, मञूं था, ईमान आणियूं था। हदीस पाक में आहे त तौरात 4 किताबनि में सभ खां वॾो किताबु आहे ऐं क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद 4 किताबनि में सभ खां वधीक फ़सीह ऐं बलीग़ आहे। नंबर 8, असीं क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद ते अमल करण जा पाबंद, मामूर ऐं मुकल्लफ़ आहियूं। बाक़ी जेके बि किताब आहिनि उन्हनि जी उहा तइलीम जेका क़ुरान जे मुताबिक़ आहे त उन जा बि पाबंद आहियूं। उहो हक़ीक़त में क़ुरान जी पाबंदी आहे। बाक़ी ॿियनि जा असीं मुकल्लफ़, ॿियनि अहकाम जा असीं मुकल्लफ़ कोन आहियूं। तारीख़ में आहे त तौरात इब्रानी ज़बान में नाज़िल थी, इंजील सुरयानी ज़बान में, ज़बूर यूनानी ज़बान में, क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद अरबी ज़बान में नाज़िल थियो आहे। नंबर 9, असीं यकीन रखूं था त क़ुरान पाक अरबीअ में आहे। नंबर 10, असीं ही तस्लीम करियूं त क़ुरान पाक अहिड़ो फ़सीह व बलीग़ कलाम आहे जो जिन, बशर, फ़रिश्ता उन जहिड़ो कलाम पेश करण खां आजिज़ ऐं क़ासिर आहिनि। चाहे नंढे खां नंढी सूरत हुजे, पर उन खे उन जहिड़ी पेश करण खां बि आजिज़ ऐं क़ासिर आहिनि। हा, बाक़ी जेके ॿिया आसमानी किताब आहिनि, जहिड़ो कि तौरात, इंजील, ज़बूर वग़ैरह, उन जो मिसल, उन्हनि जे कंहिं आयत जो मिसल को इंसानु आणे त आणे सघे थो, छाकाणि जो उहे मुरतबा न आहिनि, जेतोणीकि उहे बि अल्लाह ताला जो कलाम आहिनि। नंबर 11, जंहिं वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुफ़ार मक्का खे मुक़ाबिले जी दावत ॾिनी ऐं फ़रमायो फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिहि वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिक़ीन, यानी क़ुरान करीम जहिड़ी का हिकिड़ी सूरत आणियो ऐं अल्लाह ताला खां अलावा जंहिंखे बि पंहिंजी मदद जे लाइ सॾे सघो था त सॾियो, अगरि तव्हां सचा आहियो। त कुफ़ार मक्का ऐं दुनिया जा ॿिया माण्हू तमामु अरब क़ुरान जी नंढे खां नंढी सूरत पेश करण खां आजिज़ रहिजी विया, अॼु ताईं बि आजिज़ आहिनि, अॼु ताईं बि क़ासिर आहिनि। कॾहिं बि कंहिं दावा कान कई आहे त असां क़ादिर आहियूं त क़ुरान करीम जी फलाणी सूरत, फलाणी आयत जे मिसाल पेश करे सघूं। त ईमानियात मां
हिकिड़ी शइ इहा बि ज़रूरी आहे त तमामु आसमानी किताबनि ते ईमान आंदो वञे ऐं उन सां गॾोगॾु क़ुर करीम फ़ुरक़ान हमीद जे मुतालिक़ इहो बि ईमान आणिजे त असीं इन जा मामूर आहियूं, मुकल्लफ़ आहियूं, उन जा पाबंद आहियूं, उन ते अमल करण जो असांखे हुकुम ॾिनो वियो आहे। अल्लाह ताला असांखे सही ईमान रखण जी तौफ़ीक़ ऐं उन ते इस्तिक़ामत नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।